जंहिं रवायतुनि जो कामेड हैदर वटि जतो ई बुनियाद विझो हुन रवायतुनि जे अॻिते वठी हलणु खपे। कामेड हैदर वटि जतो ई GSM जो मालिक आहे। कामेड हैदर वटि जतो ई GSM जो मालिक आहे। हुन असांखे GSM चवणु सेखारियो ऐं अॼु बि असां जेके GSM जे नारे GSM कंदा सवे कूंदड़ पुटनि धरती तां क़ुर्बान थी विया। असां बि उन वक़्त जे इंतज़ार में आहियूं त कॾहिं तारीख़ असांखे उन इम्तिहान जी घड़ी ते आणे थी बीहारे, पोइ ख़बर पवंदी। माण्हू चवे त आउं हर वक़्तु क़ुर्बानी लाइ तयारु आहियां, पर जॾहिं बंदूक कनपटी ते रखिजे ऐं टॉर्चर सेलनि में वेही करे रियासत जा कारंदा जॾहिं लिंग खे चीरे उन में लूणु विझनि, उते जॾहिं साबित क़दम थी मोटी अचो त पोइ सलाम कंदासीं। हर को चवे थो आउं बेकाऊ जिन्स न आहियां, आउं बेकाऊ न आहियां। बाबा तोखे केरु जेको भुॻड़नि जे खननि ते ख़रीद करण तोखे तयारु कोन्हे त तूं विझंदे छा? तुंहिंजो को बि हुकुमरान, को बि साम्राज, को बि धारियूं तुंहिंजी क़ीमत भुॻड़नि जूं खलूं बि नथो लॻाए ऐं पोइ तूं दावेदार आहीं त आउं बेकाऊ जिन्स न आहियां। जॾहिं क़ीमत लॻे पोइ न विझजांइ त पोइ तोखे सलाम कंदासीं। ही रवायतूं कामेड हैदर वटि जतो ई जूं गॾिजी हलण जूं, सहत पैदा करण जूं, रवादारी पैदा करण जूं। सिंध मुक़दस आहे, सिंध मुक़दम आहे, सिंध ईमान आहे, सिंध अक़ीदो आहे, सभु कुझु जेकॾहिं सिंध आहे त पोइ सिंध खे हिन समूरी ज़िलतुनि मां निजात ॾियारण लाइ खोड़ सारा नुक़सान जंहिंखे पाण सभु गॾिजी मुतफ़िक़ थी हली सघूं था। पाण में इख़्तिलाफ़ कुझु थी सघनि था, 5, 10, 20, 25। कंहिंखे डॉक्टर कादिर मसी जी शिकिल न वणंदी हूंदी, कंहिंखे असद जते जो हलणु न वणंदो हूंदो, कंहिंखे कंहिं माण्हू जी अदा न वणंदी हूंदी। अदा ठीक न थी वणे इनखे दरगुज़र, पर हज़ारे नुक़सान जंहिंते असां मुतफ़िक़ थी सघूं था, जेके तव्हांजा बि आहिनि, जेके मुंहिंजा बि आहिनि, जेके असां समूरनि जा, जेके सॼी सिंधी क़ौम जा आहिनि, उन्हनि समूरनि मसइलनि ते पाण गॾु थी करे मुतफ़िक़ थी करे आख़िरी कामयाबी ताईं हली सघूं था, आख़िरी फतेह ताईं हली सघूं था। अचो त पाण उन में पंहिंजो पाण खे तलाश करियूं, उन में पंहिंजो पाण खे ॻोल्हियूं ऐं हिन ॿिए सां पाण भेजी थी करे हिन धरती जे निजात जा जंग विड़ूं। इहो ई कामेड हैदर वटि जो पैगाम आहे, इहो ई असां सिंधी माण्हुनि जी निजात जी बात आहे। कामेड हैदर वटि जतो ई जिन ॻाल्हियुनि जे लाइ पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान कई, ख़ानदान क़ुर्बान कयो, असांजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त कामेड हैदर वटि जतो ई पंहिंजे पोयां कामेड मज़र जतो ई छॾियो। ऐं असां इन ख़ानदान जे लाइ इहो ॿियो फ़ख़्रु आहे त मज़र जतो ई आख़िरी दम ताईं मूं हुन जे वरसी में चयो त मज़र जतो ई कालाबाग ट्रेन जो शहीद आहे। कालाबाग ट्रेन जी तहरीक जो पहिरियों शहीद कालाबाग ट्रेन जो मज़र जतो ई। इहो जतो ई ख़ानदान जे लाइ ॿी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त कामेड हैदर वटि जतो ई जे अलम खे जेको खणी अॻिते निकितो, उहो बि कंहिं मरले ते झुकियो कोन, विकियो कोन, कमज़ोर न थियो। ऐं हाणे अज़र जतो ई जे इम्तिहान जो वक़्तु आहे ऐं उमेद कयूं था त अज़र में बि मज़र जो खून हो, मज़र में हैदर जो खून हो, अज़र बि पंहिंजे खून सां बेवफ़ाई न कंदो। इन एतबार खां कामेड हैदर वटि जतो ई जी जेका बि जदोजहद, जेका बि विलोड़ हुई, हारी जे निजात जी जदोजहद हुई, उहा कामेड जे